अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां इहो ॿुधाइणु चाहियां थो मुंहिंजे ॾिसंदड़नि खे त हीअ जेके मुंहिंजा वीलॉग आहिनि उहे घणो करे त अदब सां या रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके मसइला थियनि सां उन्हनि सां लॻा पियल आहिनि, मगर इन्हनि में आउं हिकिड़ी ॿी बि शइ शामिलु करणु चाहियां थो। उहो आहे क़ुर शरीफ़ जो तर्जुमो ऐं उन जी उहा तशरीह जेका मूं सम्झी आहे। क़ुर शरीफ़ हिन दुनिया में हिकु तमामु वॾो इनक़लाबी किताबु आहे ऐं सॼी इंसान ज़ात जे लाइ नसीहत जे तौर ते आयो आहे, यानी सलाह ऐं मशवरे जे तौर ते आयो आहे। अलाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए इंसान ज़ात खे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा मसइला निबेरण लाइ ऐं रूहानी ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ ऐं इंसान जो जेको क़यामत सां तालुक़ु आहे या इंसान जो जेको वरी उथणु आहे उन सां लॻापियल केतिराई मसइला ऐं केतिरियूं कहाणियूं क़ुर शरीफ़ में बयानु कयल आहिनि, जीअं अलाह ताला इंसान खे जाॻाए सघे, उनखे ॿुधाए सघे त हीअ ज़िंदगी तमामु घणी मुख़्तसिर आहे। जेको साबित थी चुको आहे त हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे, हर कंहिंखे मौत अचिणो आहे ऐं हर कंहिं मौत ॾिठो आहे। पर अलाह ताला जेके बि किताब पैगम्बरनि जे ज़रिए मोकिलिया उन्हनि में हिकु ई ॻाल्हि हुन वराए चई आहे ऐं उहा हिकु नसीहत जे तौर ते ॿुधाई आहे त हीअ ज़िंदगी ख़तमु थी वेंदी ऐं उन खां पोइ हिकु अहिड़ी ज़िंदगी शुरू थींदी जेका अबदी हूंदी ऐं जेका कॾहिं ख़तमु थियण वारी न हूंदी। तंहिंजे करे हीअ जेका मुख़्तसिर ज़िंदगी इंसान खे मिली आहे उहा इन लाइ मिली आहे त हू चूंडे। इन शेख याज़ जो शेर आहे त जो चाहीं सो चूंड, मणियो तोड़े माग, भूरी तुंहिंजो भाग आ तुंहिंजे ई हथ में। त अहिड़े इन तरह सां दुनिया में कई मिसाल रसूलनि ऐं औलियानि ऐं केतिरनि ई फ़लसफ़नि ऐं केतिरनि ई इंसान दोस्त माण्हुनि ॾिना आहिनि जेके चवनि था त दुनिया में सिर्फ़ु ॿ रस्ता आहिनि, हिकु नेकीअ जो रस्तो ऐं ॿियो बदीअ जो रस्तो। सो अलाह ताला बि उहे ॿई रस्ता वाज़े करे क़ुर शरीफ़ में ॿुधाया आहिनि त कहिड़ा रस्ता नेकीअ जा आहिनि, यानी कहिड़ा अमल नेकीअ जा आहिनि ऐं कहिड़ा अमल नेकीअ जा कोन्हनि। ऐं उहो उन में हुन किरदार वाज़े कया आहिनि कि हिकिड़ो अलाह जो पंहिंजो किरदारु आहे जेको हू नसीहत करे थो ऐं ॿियो शैतान जो किरदारु आहे, यानी शैतान जो हिकिड़ो नालो हुन रखियो आहे त हीउ शैतान आहे जेको तव्हांखे वरगलाए थो या जेको जंहिंजे रस्ते ते जेकर तव्हां हलो था त उहो बदीअ जो रस्तो आहे। सो इन सिलसिले में तमामु घणा इन सोच खे ज़हन में रखंदे ज़िंदगीअ में मूं केतिरा ई मुशाहिदा माणिया आहिनि, केतिरा ई मुल्क ॾिठा आहिनि ऐं क़ुर शरीफ़ जो मुतालियो ऐं तक़रीबन 30 सालनि खां मुसलसल कंदो पियो अचां। त मां चाहियां थो त इन जे बारे में आउं पंहिंजो बि कुझु हिसो विझां। सो मां क़ुर शरीफ़ जो तर्जुमो शुरू खां कोन थो करियां, बल्कि मां उहो हिकु हिकु का सूरत सिलेक्ट करे पोइ उन जो तर्जुमो शुरू करियां थो। त अॼु जे सूरत जो तर्जुमो मां पेश करियां थो उहा आहे सूरह एराफ़। त थी सघे थो ही तर्जुमो ॿिनि हिसनि में थिए,
छो जो सूरत वॾी आहे ऐं जेको वीडियो आहे सो शायदि एतिरो मां न भरे सघां, पर कोशिशि करियां थो त जेतिरो वधीक थी सघे सो पहिरें हिसे में करियां ऐं पोइ ॿियो हिसो वरी ॿिए हिसे में कंदुसि। त मां सूरह अराफ पढ़णु शुरू करियां थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्फ लाम मीम साद किताबुन उन्ज़िल इलैका फला यकुन फी सद्रिका हर्जुम मिन्हु लितुन्ज़िर बिही व ज़िक्रा लिल मोमिनीन। ही जेके आहिनि लफ़्ज़ अल्फ लाम मीम साद, अहिड़ा तक़रीबन 9 सूरतुनि में क़ुरान शरीफ़ में लफ़्ज़ आहिनि जिन खे आलिम लोहे क़ुरानी चवनि था। यानी ही उहे लफ़्ज़ आहिनि जिन जी का बि माना कंहिं बि मुतर्जुम अरबीअ जे कंहिं बि फाज़िल ऐं आलिम हिननि जी का माना न ॿुधाई आहे। तंहिंजे करे इन्हनि जी माना मख़फ़ी आहे। त अहिड़ी तरह सां इहो लाज़मी आहे त असां सम्झूं त क़ुरान शरीफ़ जॾहिं नाज़िल थियो त उन वक़्तु केतिरियूं ई अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके अलाह ताला पहिरीं ॿुधाए छॾियूं हुयूं, मगर उहे बाद में डिस्कवर थियूं। जॾहिं क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो त उन वक़्तु बहरी जहाज़नि जे ज़रिए माण्हू माल कोन ढोईंदा हुआ। हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ताईं माल ढोए कोन वेंदा हुआ, जंहिंजे करे इंसान खे सहूलियतूं प्रोवाइड थियूं। यानी हाणे त पोर्ट्स एंड शिपिंग में हिकु अलॻि साइंस एंड टेक्नोलॉजी आहे, जंहिंमें मूं बि MSc कई आहे पोर्ट्स एंड शिपिंग में। यानी उहा हिकिड़ी साइंस आहे जंहिंमें बहरी जहाज़ उत्तर खां ॾखण ताईं ऐं ओलह खां ओभर ताईं सफ़र कनि था ऐं अहिड़ो माल खणी हिकिड़े पासे खां ॿिए पासे ताईं पहुचाइनि था जो जंहिं पासे में उहे शयूं उहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि, त उहे बहरी जहाज़नि जे ज़रिए उहो माल उते उन्हनि माण्हुनि जी सहूलियत लाइ पहुचे थो ऐं हू उन मां लुत्फ़अंदोज़ थियनि था। त इहा हिकिड़ी अलाह ताला जी नेमत आहे कि जेकॾहिं कोई माण्हू उत्तर में रही रहियो आहे जिते कणिक कोन थी पोखी वञे त हू ॾखण मां कणिक घुराए ऐं कणिक पाण पंहिंजे खाइण लाइ इस्तेमालु करे सघे थो ऐं अलाह जी इन नेमत मां लुत्फ़अंदोज़ थिए थो। त इहे जेके कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जी जीअं जहिड़ी तरह सां अलाह ताला क़ुरान शरीफ़ में इहो बि फ़रमायो आहे त तव्हां पखीअ जे परनि जहिड़नि जहाज़नि में सफ़र करियो था ऐं हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ताईं पहुची वञो था। त इहो जॾहिं क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो हो त उन वक़्तु हवाई जहाज़ कोन हलंदा हुआ, माण्हू उठनि ते सफ़र कंदा हुआ, बल्कि गाॾियूं बि कोन हुयूं, यानी मोटर कार बि ऐं बसूं वग़ैरह ट्रेन बि कान हुई ऐं माण्हू सफ़र कंदा हुआ उठनि ते। मगर अलाह ताला पहिरीं ई ॿुधाए छॾियो त तुंहिंजे लाइ हीअ नेमत मूं पैदा कई आहे। ऐं अहिड़ियूं कई ॻाल्हियूं आहिनि जिन मां इहो साबित थिए थो त क़ुरान शरीफ़ माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जो किताबु आहे। क़ुरान शरीफ़ में माज़ीअ जे हाकिमनि, माज़ीअ जे ज़ुल्मनि ऐं माज़ीअ जे बरकतुनि जो ज़िक्र आहे ऐं साॻी तरह सां मुस्तक़बिल जे अक़ीदनि, मुस्तक़बिल जे अमलनि ऐं मुस्तक़बिल में छा थियणो आहे उन जो बि ज़िक्र आहे। ऐं तव्हांजो मुस्तक़बिल अलाह ताला क़ुरान शरीफ़ जे ज़रिए तव्हांखे अॻु में ई ॿुधाए छॾियो आहे त जेकॾहिं तव्हां हिन रस्ते ते हलंदा त तव्हांजो मुस्तक़बिल हिन तरह सां वसीउ, ख़ुशबूदार ऐं एतिरो त लुत्फ़अंदोज़ थी वेंदो जो तव्हांजे ख़ुदि तसवुर खां ॿाहिरि थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां उन जे ॿुधायल हुकुमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा ऐं उन्हनि खां इनकारी थींदा त पोइ हिननि बस्तियुनि वांगुरु, हिननि क़ौमुनि वांगुरु तव्हांजो उहो ई हशर थींदो जेको हिननि क़ौमुनि जो थियो आहे। इहा नसीहत अलाह ताला क़ुरान शरीफ़ में केतिरनि ई जॻहियुनि ते कई आहे ऐं हिन सूरत में बि अॻिते हली केतिरनि ई पैगंबरनि जो ज़िक्र ईंदो जंहिंजी क़ौम खे अलाह ताला या त नवाज़े छॾियो या उन्हनि खे तबाह करे छॾियो। त मां सम्झां थो त ही जेके लफ़्ज़ आहिनि
जीअं अल्फ़लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन या अल्फ़लाम रा, अहिड़े ही जेके लफ़्ज़ हिन में कंहिं न कंहिं सूरत जे आॾो अचनि था, इहे लोहे क़ुरानी आहिनि। इन्हनि जो मतिलबु किथे न किथे अलाह ताला कंहिं न कंहिं इंसान जे वसीले मख़लूक खे ॿुधाईंदो। जेकॾहिं अॼु न त क़यामत जे ॾींहुं ज़रूरु इन्हनि जी माना जी ख़बर उन्हनि माण्हुनि खे पवंदी जेके अलाह ताला खे वेझा हूंदा या जेके उनखे सम्झणु चाहींदा। त अलाह ताला चए थो त ही किताबु आहे जो नाज़िल कयो वियो आहे, पोइ उन जे करे तुंहिंजे सीने में का बि तंगी न अचणु घुरिजे, तोखे इन खां बख़ील न थियणु घुरिजे, तोखे इन खां परे न थियणु घुरिजे, तोखे इन खां ख़ौफ़ न थियणु घुरिजे कि ही क़ुर आहे, ही त मूंखे हिननि ॻाल्हियुनि जे लाइ झले थो, या ही क़ुर आहे, ही त मूंखे ही शयूं ॿुधाए थो जेके मुंहिंजे अंदर खे मुंहिंजे नफ़्स खे नथियूं वणनि। त अलाह ताला चए थो त ही तुंहिंजे लाइ नसीहत ऐं तुंहिंजे लाइ हिकिड़ो सुठो मुस्तक़बिल खणी अची रहियो आहे, तुंहिंजे लाइ हिकिड़ी राह आहे जेका तोखे ख़ुदि लज़ीज़ करे छॾींदी, त तूं हिन खां परे न थी, तूं हिन खां तंग न थी। इन ई लाइ त तूं हिन किताब जे वसीले नतीजा माणे सघीं। ही किताब उन्हनि जे लाइ आहे जेके ईमान वारा आहिनि ऐं जेके नसीहत क़बूल कनि था। इत्तबिऊ मा उन्ज़िल इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून। हिन जी माना आहे त तव्हांजे परवरदिगार वटां जेकी कुझु तव्हांखे ॿुधायो वियो आहे उन जी पैरवी करियो ऐं ख़ुदा खे छॾे ओलियानि खे दीन जो ख़ुदा न मञो, उन्हनि खे ख़ुदा सां शरीक न करियो। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त ख़ुदा वटि हुननि जी का रसाई आहे ऐं उहे तव्हांजी का मदद कंदा, त इहा तव्हांजी ग़लतफ़हमी आहे। उन्हनि जी ताबेदारी न करियो। तव्हां मां कुझु ई आहिनि जेके नसीहत हासिल कनि था। ही आयत असांजे अॼोकी ज़िंदगीअ जो हिकु वॾो मिसाल आहे। अॼोकी ज़िंदगीअ में जेके माण्हू पीरनि फ़क़ीरनि वटि वञनि था, दरगाहनि ऐं ओलियानि जी दरगाहुनि ते वञी, ओलियानि जी दरगाहुनि ते वञी पुट घुरनि था, माल घुरनि था ऐं हू सम्झनि था त इन मुअल माण्हूअ जे ज़रिए हुननि खे उहा कामयाबी मिलंदी जेका बि कामयाबी हू चाहिनि था। यानी ख़ासि तौर ते सिंध में त हर ॻोठ में, हर शहर में केतिरा ई अहिड़ा ज़िंदा पीर फ़क़ीर वेठा आहिनि जिन वटि माण्हू वञनि था ऐं उन्हनि खां फीणा घुरनि था ऐं हू फीणा वठी अचनि था उन्हनि खां, ऐं हू सम्झनि था त इन फीणे जे ज़रिए मूंखे अलाह ताला औलाद ॾींदो या मूंखे रोज़ीअ में वाधारो ॾींदो या मुंहिंजी नौकिरी बची वेंदी वग़ैरह वग़ैरह। अलाह ताला चए थो बिल्कुलु खुलियल लफ़्ज़नि में, अलाह ताला चए थो वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया। यानी जेके बि माण्हू इन्हनि औलियानि खे ख़ुदा सां शरीक कनि था, उहे का बि मंज़िल न माणींदा। इन जे करे इहो लाज़मी आहे त असां पंहिंजी ज़िंदगियुनि में बजाए इन्हे जे जो कुझु माण्हुनि जे कयल तबलीग खे ॾिसूं ऐं कुझु माण्हुनि जे ॿुधायल रस्तनि खे ॾिसूं, उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त असां क़ुर शरीफ़ जी जेका ॿोली आहे उन खे ख़ुदि सम्झूं, उन खे पंहिंजो पाण में संधियूं
ऐं क़ुर शरीफ़ जी ॿोलीअ खे पंहिंजी नज़रुनि सां ॾिसूं। यानी जेको इंसान जे अंदर में रोज़ानो कई ख़्यालात, कई सोचूं, कई ख़्वाब उभरनि था, हज़ारे ख़्वाब ऐं सोचूं हिकु ॾींहं में इंसान जे ज़हन में अचनि था, चाहे हू जागे पियो या हू सुतो पियो आहे। ॿिन्ही सूरतुनि में इंसान खे ख़्यालात ईंदा रहनि था। ऐं हाणे उन्हनि ख़्यालात खे तव्हां किथे बैलेंस करे सघो था ऐं किथे तव्हां बहितर करे सघो था, उन्हनि ख़्यालात जी रोशनीअ में तव्हां कीअं पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजो रस्तो चूंडे सघो था, उहो वॾे में वॾो रस्तो चूंडण जे लाइ ही आहे क़ुर शरीफ़। क़ुर शरीफ़ जो मुतालियो जेको बि माण्हू रोज़ानो सुबुह जो करे थो, उन मां हुनखे पंहिंजे अंदर जो हिकु रसूल मिले थो। इंसान जे अंदर में हिकु रसूल वेठो आहे। उनखे हू क़ुर जी ॿोलीअ मां जेकॾहिं ॻोल्हणु लॻे त हुनखे सम्झ अची सघे थी त ही अलाह ताला मूंखे चए पियो। जेकॾहिं हू इन इरादे सां क़ुर शरीफ़ पढ़ंदो कि न ही जेका आयत आऊं पढ़ां पियो, इन मां मूंखे ही वारो फ़ाइदो या ही वारो फ़ैसिलो आऊं करणु चाहियां थो, ऐं उहो फ़ैसिलो हू क़ुर शरीफ़ जे आयत जे बहाने सां ॻोल्हे ऐं उहो करे थो, त उहा हुन जी वॾी भुल आहे। ऐं इन ॻाल्हि जे लाइ ऐं इन अमल जे लाइ क़ुर शरीफ़ में सख़्तीअ सां मना थियल आहे। हिन ई सूरत में अॻियां हली कुझु अहिड़ियूं आयतूं ईंदियूं जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, जंहिंमें अलाह ताला इंसान खे चयो आहे त क़ुर शरीफ़ जे आयतुनि जो पंहिंजे मर्ज़ीअ जो मतिलबु कढणु हिकु तमामु वॾो गुनाह आहे, ऐं उन्हनि माण्हुनि खे इहो मतिलबु कढण जो पंहिंजो पंहिंजो रस्तो मिलंदो ऐं उन्हनि खे उन जी सज़ा मिलंदी। ही क़ुर शरीफ़ अलाह ताला जो आवाज़ आहे, ही उन जी ॿोली आहे। इन खे पंहिंजो पाण में ॻोल्हण जे लाइ ज़रूरी आहे त ख़ुदि इन खे पढ़िजे ऐं पंहिंजो पाण में सम्झिजे, बजाए इन जे जो कंहिं ॿिए जी ॿोलीअ या कंहिं ॿिए जे रस्ते ते हलिजे। सो हिन आयत में अलाह ताला क्लियर ॿुधायो आहे त उलियान खे पंहिंजो शरीक न बनायो। वकम मिन करियतिन अहलकनाहा फजाअहा बअसुना बयातन ओहुम काइलून। केतिरा न शहर असां तबाह करे छॾिया उन्हनि जे लाइ जिन दुनिया में ज़ुल्म कयो, ऐं उहो अज़ाब असां हुननि वटि राति में आंदो या उन टाइम ते आंदो जॾहिं हू सुता पिया हुआ। यानी अलाह ताला ॿुधाए थो त केतिरा ई शहर ऐं केतिरियूं ई बस्तियूं, किन माण्हुनि इन लफ़्ज़ जी माना बस्तियूं कई आहे, ऐं किन माण्हुनि इन लफ़्ज़ जी माना क़ौम कई आहे, ऐं किन माण्हुनि इन लफ़्ज़ जी माना शहर कई आहे। कि यानी अलाह ताला चए थो त मूं केतिरियूं ई अहिड़ियूं बस्तियूं, केतिरियूं ई अहिड़ियूं क़ौमूं तबाह करे छॾियूं जेके मुंहिंजे रस्ते ते कोन हलिया या जिन मुंहिंजो चवणु कोन वरितो। ऐं उन्हनि खे तबाह करण जे लाइ हू चए थो त हू उन वक़्तु मूं उन्हनि खे तबाह कयो जंहिं वक़्तु हू सुता पिया हुआ, राति जो या ॾींहं जो बि निंड कबी आहे त ॾींहं जो। त इन में असां हूअं बस्तियुनि जो मिसाल ॾेई सघूं था। क़ुर शरीफ़ जे नाज़िल थियण खां अॻु में उन जूं कई कहाणियूं आहिनि जेके ख़ुदि हिन सूरत में ईंदियूं। हज़रत नूह जी कहाणी, आद ऐं समूद जी कहाणी, हज़रत लूत जी कहाणी, ऐं ॿियूं कुझु कहाणियूं अलाह ताला हिन क़ुर शरीफ़ में ई ॿुधायूं आहिनि। ऐं क़ुर शरीफ़ जे नाज़िल थियण खां पोइ बि असां 1500 साल ज़िंदगी जा ॾिसी चुका आहियूं। उन्हनि में बि एतिरियूं कई बस्तियूं ऐं एतिरा कई शहर तबाह थी विया जिन उहो रस्तो वरितो जेको अलाह जो रस्तो कोन हो।
त इन सिलसिले में जेको असां वटि वाइज़ कयो वेंदो आहे, ॿुधायो वेंदो आहे त ही फलाणे माण्हू फलाणे हंध ते फलाणे माण्हूअ खे जे जॻह ते धाड़ो लॻो या हिन फलाणे माण्हूअ जी ही मुसीबत में पइजी वियो, ऐं उन जे लाइ घणा माण्हू अहिड़े क़िस्म जी फ़तवा ॾींदा आहिनि त इहो अलाह ताला जो अज़ाब हिन ते नाज़िल थियो इन जे करे जो ही मिलावट कंदो हो, रिश्वत वठंदो हो, या ज़िना कंदो हो, या चोरी कंदो हो, या यतीम जो माल खाई वेंदो हो। त इहे जेके ॿियनि जूं फ़तवाऊं आहिनि, यानी ॿिए खे मनफ़ी ॾेखारण जो, ॿिए खे घटि ॾेखारण जो जेको रुझान आहे असांजे समाज में, इहो न थियणु घुरिजे। छो जो जेके बि इंसान ते मुसीबतूं अचनि थियूं ऐं हुन जे ज़िंदगीअ में कॾहिं रिस्क जी कमी थी वञे थी, कॾहिं हुन जे जेको आहे हुन जे घर में बीमारी थी पवे थी, या हुन जे हालात में अहिड़ी तब्दीली अची वञे थी जो हुन जा सभई रस्ता बंदि थी वञनि था, या कॾहिं कॾहिं सैलाब जे ज़रिए माण्हू तकलीफ़ में अची वञनि था, ज़िलज़िलनि जे ज़रिए अचनि था, ऐं किथे किथे कहत अची थो वञे, गुरबत तमामु घणी वधी थी वञे, एतिरी जो खाइण लाइ माण्हुनि वटि कोन हूंदो आहे सॼे जी सॼी क़ौम ते। त इन जे लाइ मुंहिंजो इहो मशवरो आहे त असांखे उन ते अंगुर न खणणु घुरिजे। छो जो जंहिं बि माण्हूअ ते जेका बि मुसीबत ईंदी आहे उनखे ख़ुदि ई उन जो अंदरु ॿुधाईंदो पियो आहे। ही किताब उन्हनि इंसाननि लाइ ऐं उन्हनि नसीहत हासिल कंदड़नि जे लाइ आहे जेके हिन किताब खे पंहिंजे अंदर में ॻोल्हीनि था। हू अलाह ताला जे मैसेज खे, उन जे पैगाम खे पंहिंजे अंदर में खोटींदा रहनि था ऐं हुननि खे पंहिंजे अंदर मां पैगाम मिले थो, ऐं उहो ई हुननि जे लाइ काफ़ी आहे। इन जे करे इहो ज़रूरी आहे त ईंदड़ वक़्त में जेके बि मुसीबतूं या ॾुखियायूं असांजे रस्ते ते अचणियूं आहिनि, उन्हनि खे रोकण जे लाइ असां हिन ते अमल करियूं। असां हिन जी ॻाल्हि खे, यानी उन जी आयत खे सम्झण जी, पंहिंजे अंदर में ॻोल्हण जी, सांढण जी कोशिशि करियूं। हिन जी माना पंहिंजे अंदर में पैदा थी रही आहे ऐं ख़ुदि ब ख़ुदि पैदा थींदी आहे। मुंहिंजो इहो यकीन आहे त जेके माण्हू हिन जे आयतुनि खे जो इनकार कनि था, हिन खां अॻु आयल किताबनि जो बि इनकार कनि था, बेसिकली उन्हनि खे बि पंहिंजे अंदर मां अल्लाह जो आवाज़ ईंदो रहे थो। छो जो ही किताब ऐं हिन किताब में मौजूदु आयतूं कंहिं हिकिड़े इंसान जूं लिखियल नथियूं थी सघनि। इंसान बि हिन दुनिया में लखें किरोड़ें लेखक आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखंदड़ लेखक आहिनि। के कहाणियूं लिखनि था, के नावल लिखनि था, नफ़्सियात ते माण्हू लिखनि था, फ़लसफ़े ते लिखनि था, पंहिंजे पंहिंजे मौज़ूअनि ते लिखनि था, साइंस ऐं टेक्नोलॉजी जे पंहिंजे पंहिंजे मौज़ूअनि ते तहक़ीक़ कनि था। ख़ुदि क़ुर ते बि कई माण्हू तहक़ीक़ कनि था ऐं उन जे बारे में किताब लिखनि था, मगर उहो जेको कुझु बि हू लिखनि था उहो हुननि जी पंहिंजी ॿोली आहे। जीअं मसलन आऊं इन ॻाल्हि जो इक़रार करियां थो त जेकॾहिं आऊं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो ऐं तशरीह वेठो करियां थो त इहा मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे, बेशक, मगर मां इन ॻाल्हि जी तलक़ीन थो करियां त अल्लाह जी ॿोलीअ खे, उन जी आयतुनि खे पंहिंजे अंदर में जेको ॻोल्हे थो उहो ई वधीक कामयाबु थी सघे थो। जो हू उहो ई सम्झी सघे थो त हिन मां मूंखे छा पियो ॿुधायो वञे, बजाए इन जे जो हू कंहिं माण्हूअ जी ॻाल्हि ते लॻे। त ज़ुल्म करण वारनि खे अलाह ताला तबाह करे छॾे थो। हाणे ज़ालिम जी कहिड़ी तशरीह आहे उहा केतिरनि जॻहियुनि ते ईंदी, पर बुनियादी तौर ते ज़ालिम उहो आहे जेको इंसाफ़ नथो करे,
जेको जंहिं वक़्तु माल हुन वक़्तु विरहाइण जे लाइ अचे थो त उहो माल अलाह ताला जे चवण मुताबिक़ नथो विरहाए। हुनखे जेॾीमहिल को उहिदो ॾिनो वञे थो ऐं हुनखे जेॾीमहिल इहो ॿुधायो अख़्तियार ॾिनो वञे थो त तोखे अख़्तियार आहे त तूं हिन क्लार्क ऐं हिन कामोरे जे विच में कहिड़ो तफ़र्क़ु कंदे, कहिड़ो फ़र्क़ु कंदे त तूं जेको आहे सो उन वक़्तु जॾहिं क्लार्क खे घटि करे ऐं कंहिं कामोरे खे वधीक थो करीं ऐं तूं चईं थो त न हीउ वॾो ऑफिसर आहे, तंहिंजे करे हिन जो पुड़ ज़्यादा ॻरो आहे, त इहा वॾी बेइंसाफ़ी आहे। छो जो हर माण्हू कंहिं बि इदारे में जॾहिं को माण्हू कमु कनि था, मसलन आउं हिकु इदारे में कमु करियां थो जंहिंमें 28 मुलाज़िम आहिनि। हिकु इदारो आहे, 28 मुलाज़िम आहिनि। उन्हनि में कोई नर्सूं आहिनि, कोई डॉक्टर आहिनि, कोई क्लार्क आहिनि। आउं हिकु क्लार्क आहियां, पर मुंहिंजे इन इदारे में जंहिंमें आउं क्लार्क आहियां, जंहिंमें वॾे मर्तबे वारा, वॾो कमु करण वारा माना उहे बि माण्हू मौजूदु आहिनि, मगर मुंहिंजे इदारे में मुंहिंजी ऐं उन्हनि जी हैसियत साॻी आहे। सभिनी सां साॻियो रवैयो रखियो थो वञे। साॻी तरह सां मां को बर्तानिया जी सॼी सियासत खे इंसाफ़ वारी नथो सम्झां, मगर मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो त हिननि घटियुनि में जेके हिते रस्ता आहिनि, जेके हिते हिननि शहर आबाद कया आहिनि, हिननि शहरनि में ही घर जेके ठहियल आहिनि, हिकिड़े ई लाइन में 2 ऐं 3 कमरनि जा साॻे ई नक्शे वारा घर ठाहिण जी इजाज़त आहे। हिकिड़े ई घर जे भरिसां मसलन को घर आहे जेको 2-3 कमरनि जो आहे ऐं उन में सिर्फ़ु हिकु फ्लोर आहे, त उन जे भरिसां कोई माण्हू 3 फ्लोरनि वारो 2000 गज़ जो घर नथो ठाराए सघे ऐं उन में हिकिड़ी वॾी आसाइश नथो रखी सघे, छाकाणि जो उन जो ख़ासि मतिलबु इहो आहे त जीअं उन जे पाड़ेसिरीअ खे अहसास कमतरी न थिए। हीउ हिकिड़ो बराबरीअ जो समाज पैदा करणु, बराबरी जो मिज़ाज पंहिंजे अंदर में पैदा करणु ख़ुदि हिकु ॾुखियो आहे। उन जे लाइ इहो तमामु लाज़मी आहे त पहिरीं इंसान इहो सोचे त जेको अमल या जेको फ़ैसिलो आउं हिकु ॿिए माण्हूअ जे लाइ, कंहिं ॿिए दोस्त जे लाइ करणु वञी रहियो आहियां, उहो अमल छा साॻियो आउं करे सघां थो, या जेकॾहिं आउं हिन जॻह ते हुजां त मुंहिंजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी। मसलन जेकॾहिं आउं कंहिं माण्हूअ खे चवां थो त तूं कंहिं बि सूरत में हिन बेंच ते उथी बीह ऐं कननि में हथ विझ ऐं जेको आहे सो कलाक ताईं बीठो हुज, त इहा ॻाल्हि सोचण जी आहे त जेकॾहिं इहो फ़ैसिलो ॿुधाइण खां अॻु में मूंखे इहो सोचणु घुरिजे त जेकॾहिं आउं हिन जॻह ते हूंदुसि त मां कहिड़ी सोच मां गुज़रंदुसि। पहिरीं को बि फ़ैसिलो करण खां अॻु में इहो सोचणु घुरिजे त जेकॾहिं आउं हिन जॻह ते हूंदुसि त छा थींदो। तंहिंजे करे दुनिया में जेको अलाह ताला हिते चए थो त जिन ज़ुल्म कयो, यानी जेके क़ौमूं या फ़र्द या शहर जिन ज़ुल्म कयो, मूं उन्हनि खे तबाह करे छॾियो। ज़ुल्म जी पहिरीं जेका वस्फ़ आहे उहा आहे बेइंसाफ़ी। बेइंसाफ़ी न थियणु घुरिजे, बराबरीअ जो मिज़ाज ऐं बराबरीअ जो फ़ैसिलो थियणु घुरिजे। जेको बि माण्हू ॿियनि सां बराबरी करे थो, अलाह ताला उन सां करम कंदो ऐं फज़ल कंदो, ऐं उनखे अलाह ताला जो वाइदो आहे त हू उनखे अहिड़ी आसाइश ऐं आराम ॾींदो जो हुन जी ज़िंदगी बहितर थी वेंदी। त ही 3 आयतूं मां हिन किश्त में पढ़ियूं आहिनि ऐं वधीक आयतूं वरी ॿी किश्त में बयानु करियां थो।